सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख सिंधी दोस्तनि ऐं साथियुनि सां मुख़ातिबु आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। जिन दोस्तनि अञा सूतो असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि, दोस्तनि सां शेयर कनि, जीअं सिंध जे तारीख़ बाबति हीउ सिलसिलो वधि खां वधि दोस्तनि ऐं साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि ते पहुची सघे। सिंध जे अहम शख़्सियतुनि जे हवाले सां अॼु पाण हिकिड़ी इंतिहाई अहम शख़्सियत आहे, सूमरनि जे दौर जी आहे। मशहूरु शख़्सियत रही आहे, हुनजो सिंध जे सियासत में तमामु अहम किरदारु रहियो आहे, हुन बाबति ॻाल्हाईंदासीं। उहो आहे भागो भान। भागो भान तमामु घणनि माण्हुनि खे भागो भान जी शाइरी यादि आहे, हुन जा कहावतूं यादि आहिनि, चवणियूं यादि आहिनि, न त बि हुनजो नालो ज़रूरु यादि आहे। माना हू एॾी मशहूरु शख़्सियत थी गुज़रियो आहे। हाणे सिंध जा जेके ॻोठाणी ऐं अवामी ज़िंदगीअ में भट्ट ऐं मंगणा जेका हूंदा हुआ, फ़क़ीर हूंदा हुआ, उन्हनि जो वॾो किरदारु हुओ। हू न सिर्फ़ु तारीख़ सहेड़ींदा हुआ, पर उन दौर जे मक़ामी हाकमनि लाइ सफ़ीर जो कमु बि ॾींदा, सफ़ारतकारी कंदा हुआ। किन बि हंध ते, किन बिरादरियुनि में या बादशाह जे ख़ानदान जे अंदरि, उनजे मिटनि माइटनि में या पाड़े वारनि रियासतुनि सां को तकरारु थींदो हो त भान जेके हूंदा, भट्ट हूंदा, उन्हनि खे मोकिलींदा हुआ सफ़ीर करे। हू उन्हनि सां वञी उन्हनि जो न्यापो ते पहुचाईंदा ऐं उन्हनि खे पंहिंजे मौक़िफ़ खां, पंहिंजे धुर जे मौक़िफ़ खां आगाह कंदा। त अहिड़ो ई हिकिड़ो किरदारु ही भागो भान। हाणे भागो भान जेको आहे, सूमरनि जे दौर जो फ़क़ीर थी गुज़रियो आहे। हिन सूमर जे दौर में इंतिहाई अहम ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। ही पैगाम रसानीअ जो सूमरनि जे दौर में कमु कंदो हो, ख़ासि करे रुठलनि खे परचाइण ऐं पाण में हुननि में भाईचारो पैदा करणु। इन हवाले सां भागो भान जो अहम किरदारु हुयो। भागो भान जो असुल जेको नालो आहे सो आहे साईं ॾिनो, साईं ॾिनो फ़क़ीर। इन करे अवामी क़िसनि में वरी खेसि भागो भान सॾियो वञे थो। हाणे इन करे माण्हू संदसि असुल नाले खां वाक़ुफ़ु कोन्हनि, पर हुनखे भागो भान तौरु सुञाणनि। हू सूमरनि जे दौर जो, सूमरा हुक्मराननि जो ख़ासि फ़क़ीर हो। खेसि हुन दौर जे पूरी तारीख़ जी ॼाण हुई, रीतियुनि रस्मुनि जी, रवायतुनि जी ॼाण हुई, ऐं खेसि हुन दौर जे सभिनी सरदारनि ऐं हाकमनि जी लियाक़त ऐं हिमत बाबति बि ख़बर हुई। हिन खे सूमरनि जे पोयनि पीढ़ियुनि जी पूरी ॼाण हुई। भागो भान भूंगर राय बादशाह जेको हुयो सूमरनि जे ॾींहं में सिंध में वज़ारत ते बि फ़ाइज़ हुयो, हिन खे अहम वज़ारत मिलियल हुई। हू भूंगर ऐं मिनी सूमरनि जो सभ खां वधीक क़ाबिल एतमाद माण्हू हुयो, शख़्स हुयो। हू जेको फ़ैसिलो कंदो हो, उहो भूंगर ऐं सूमरनि खे हर हालत में मञिणो पवंदो हो, छाजे करे जो हू तजुर्बेकार माण्हू हुयो। ॿियो वरी निजी, सियासी, इलाइक़ाई ऐं मज़हबी मामलनि में भागो भान जो रायो क़ाबिल एतमाद हूंदो हो, छाजे करे जो हलंदो चलंदो हो त मुख़्तलिफ़ बिरादरियुनि, अक़ीदतुनि या जेके मुख़्तलिफ़ मज़हबनि सां तालुक़ रखंदड़ बिरादरियूं, उन्हनि सां हुनजो ॻंढापो हूंदो हो, अचु वञु हूंदी हुई, त उन्हनि जे दुख सूर हू सम्झंदो हो, उन्हनि जूं तकलीफ़ूं सम्झंदो हो, उन्हनि शिकायतूं सम्झंदो हो। इहो ई सबबु आहे जो खेसि शाही ख़ानदान में हिकु ख़ासि हैसियत हासिल हुई। भागो भान हर दुख सुख में सूमरनि सां गॾु रहियो। जॾहिं अलाउद्दीन सिंध ते काह कई, तॾहिं दोदो भागे भान खां पुछियो, दोदे सूमरे भागे भान खां पुछियो त अलाउद्दीन जी छावणीअ में कंहिंखे वकील करे मोकिलिजे, ॻाल्हि ॿोल कजे, जंग खे टारिजे। तॾहिं हिन सलाह ॾिनी त चनेसर जे पुटु नंगर खे मोकिलियो, जेको पीउ खे सम्झाईंदो। पोइ हू सुरंदो खणी नंगर जे हवेली ते आयो। चवनि था त हू सुठो मौसीकार बि हुयो भागो भान, ऐं राॻींदड़ बि हुयो। सुरंदो हिन ई ईजादु कयो। हिन दर ते अची चयो त तुंहिंजा बाग़नि अॼुल बंगला। हाणे कंहिंजे दर ते थो वञे? नंगर जे दर ते थो वञे। हुनखे चयो त तुंहिंजा बाग़नि अॼुल बंगला आहे ऊची अॾावत तिल, थंभ कामूं चंदन जूं मुश्क लेप लॻनि,
खटूं शीशम आजजूं जिन ते हंध फिराश पवन गिलम अवां जा दोदायन जा सब झूर सां जुड़न। हाणे सिंध जा सूर्य सूमरा तूं वथ कोयर कचहरियूं कन खान पुछी तो ख़बरूं विहो नंगर नवा बन। नंगर फ़क़ीरनि खे मान ॾिनो ऐं साणनि गॾिजी इलाउद्दीन जे छावणी में वियो। उते बि बाग़ोबान चनेसर खे सूमरनि जूं पीढ़ियूं बयानु कयूं। उन्हनि जो ॿुधायो बाबा तव्हां एतिरा चङा मुड़ुस बहितर आहियो, तव्हां चङनि जो औलाद आहियो, ईअं पाण में जहिड़ो करे धारे हुक्मरान खे काहे अचो सिंध जी वहदत खे पामाल कयो, सिंध जे माण्हू तकलीफ़ में अचनि। उते बि भागेबान दस्तूर मूजिब सुरंदो वॼाए ॻायो तूं चनेसर लानती तो केॾा कम कया। अरे चनेसर खे हू शर्मसार थो करे। तो चनेसर लानती तो केॾा कम कया पग विञाई पंहिंजी पुछण हलियो हुए माउ तो में लुछ लिहार जी सारी आलम खे उगाए मुंहुं चाढ़े ॼट खे ॼाम कयो छा ॼायुनि मान मंझां। चनेसर हिकदम उथी फ़क़ीर जी आजा कई त आम असांजा संगतिया भागो भली करे आए भान खुशो दो सुमरो खुशवा राज संद भागो भान जे हिन कारगुज़ारी मां साफ़दार भागो भान पंहिंजे दौर में वॾो असर रखंदड़ फ़क़ीर हो। जॾहिं इलाउद्दीन जो लश्कर उदयपुर ते हमलो करे आयो तॾहिं दोदे भागो भान खां साम्हूं मोकिलण लाइ पुछियो त साम्हूं खे औरतुनि खे केॾांहुं मोकिलिजे। त भागे भान न सिर्फ़ु खेसि अबड़े लाइ सलाह ॾिनी, कच्छ जे अबड़े लाइ सलाह ॾिनी, पर हू पाण साम्हूं वठी अबड़े ॾांहुं वियो। माना भागो भान सूमरनि जो साम्हूं वठी अबड़े हाकम ॾांहुं वियो। माना हीउ एॾो एतमाद वारो शख़्स हुयो। भागो भान जो इहो किरदारु तारीख़ी नोएत जो आहे। भागो भान इलाउद्दीन ऐं दोदे जी वॾी जंग जो अखियुनि ॾिठो शाहिद आहे। हिन न सिर्फ़ु दोदे जो जंग जो किस्सो जेको असांजे तारीख़ जो अहम हिसो आहे पाण ठाहियो, पर उनखे ॻायो ऐं ख़ूब ॻायो आहे। डॉक्टर रबी बख्श बलोच लिखे थो त भागो भान फ़क़ीर इलाउद्दीन जे जंगनि खां पोइ बि जहिड़ो रहियो, छाकाणि त मौजूदा दौर जे किन सुघड़नि कचहरियुनि में ईअं चयो त दोदे चनेसर जे वाक़े वारी ॻाल्हि सभ खां पहिरियां भागो भान फ़क़ीर बयानु कई ऐं पोइ इहा मशहूरु थी। भागो फ़क़ीर ग़ालिबन पहिरियां ॻाल्हि खे ॻाए बयानु कयो, जंहिंखां पोइ इहा हर जाइ ते मशहूरु थी वई। दरअसल दोदे सूमरे जो जंगी दास्तान ॿियनि कूपाई कथाउनि वांगुरु कंहिं ख़ासि शाइर जो मंज़ूम कयल किस्सो न आहे, पर अवाम जो ख़ासि मक़बूल दास्तान आहे जंहिंखे अवाम जे ज़बान में भागो भान मंज़ूम कयो ऐं सुरंदे ते ॻायो। हू जेतोणीकि सूमरनि जे शाही दरबार जो फ़र्द हो, पर हिन दोदे जी शहादत खां पोइ सूमरनि जी ज़वाजत खे जंहिं पुरअसर अंदाज़ सां अवाम खे ॿुधायो, तंहिंखे सिंध जी ॻोठाणे माहौल में मक़बूल बणाए छॾियो। दादा सिंधी हिकु तारीख़दान आहे, उहो लिखे थो त भागो भान संगीत ऐं राजनीति जो वॾो ॼाणू हुयो। इलाउद्दीन वारे क़यामत खे जंग में सूमरनि जे सूरियाई तोड़े भागो भट जो किरदारु लासानी आहे। भागो फ़क़ीर जूं काफ़ी जेके आहिनि रवायतूं मिलनि थियूं, हुनजो वॾो जेको आहे सो अहम हिन में किरदारु रहियो आहे सिंध जे तारीख़ में। भागो भान अॼु बि सिंध जे ॻोठाणी अवामी कचहरियुनि में ईअं ॻायो ऐं ॿुधो वञे थो जीअं सदियूं अॻु ॿुधो वेंदो। हिन ॻाल्हि खे सुरंदे ते ॻाइण जो रवाजु वेंदो ऐं सुरंदो ईजाद करे किसे ख़वानी ऐं दास्तान गोईअ खे मौसीक़ी जी धुन में आणे उनखे वधीक मुअसर कयो, उनखे वधीक ताक़त ॾिनी। इन करे संदसि अवामी किरदारु अॼु बि अहम लिखियो वञे थो
ही सिंध जे तारीख़ जो अहम फ़र्द आहे, अहम शख़्सियत आहे। इन बाबति पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदा रहंदासीं। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त।